काजी अहमद हिन जदीद दौर में सहूलत तामीर माहे गोट यार मोहम्मद खोसो जा बार गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सेहत मरकज समेत बिन बुनियादी सहूलतों न हुजण सबब परेशानियों के मुंडी रहा आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे जुल्फकार अली टांबी। हिन जदीद दौर में सिंध जी बाराड़ी जा काफ़ी इलाइक़ा जहालत जे वर चढ़ियल, ॻोठाणा ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम बणियल। काज़ी अहमद वेझो विलेज यार मोहम्मद खोसो समेत खोसा बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿार गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सेहत मरकज़ समेत ॿियूं बुनियादी सहूलतूं न हुजण सबब समय ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। नंढड़नि ॿारनि वालदेननि ॻोठ जे नेक मर्द रुस्तम अली खोसो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, असांजो विलेज यार मोहम्मद खोसो जेको आहे उन में असांजा 4 ॻोठनि, ॻोठ वैसम अली ख़ान खोसो, चाकर ख़ान खोसो, अलावदायो खोसो, रुस्तम अली खोसो। को बि तरक़ियाती कम असां वटि न थियो आहे। एतिरे क़दुरु असां नज़रअंदाज़ कया विया आहियूं जो असांजे हिन चइनि ॻोठनि में रुगो प्राइमरी स्कूल कोन्हे जो असां नंढड़ा ॿार का तालीम वठनि या अलाप बे पढ़नि। बुनियादी हक़ सूब असां उन खां महरूम रहिया आहियूं। मेन जेका बुनियादी सहूलत आहे असांखे स्कूल न वञे, उन खां पोइ बाद ॿिया मुतालिबा आहिनि, पर पहिरियां इहो असांजो आहे हल कयो वञे मसइलो। हीअ ज़िंदगी असांजी ईअं गुज़रे पई, असांजा ॿार बचड़ा बि तव्हांजे साम्हूं आहिनि जेके 4 किलोमीटर परे वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी लाइ सहूलत का बि कान्हे। न रोड आहे को सवलो, न अस्पताल आहे, न स्कूल आहे, असांखे का बि सहूलत मुयसर न आहे। असां वसारनि खे इहा अपील था कयूं त असांजा नंढड़ा मासूम ॿार 4-4 किलोमीटर खयूं था वञूं, कन वटि वसाइल आहिनि, कन वटि कोन बि आहिनि, के नथा पुॼी सघनि। अॼु ताईं उहे नंढड़ा असांजा तालीम खां महरूम आहिनि, जेके कुझु अखर ई न आहे पढ़ी सघिया। अहिड़े दौर में जिते तालीम जी रुगो ॻाल्हि कयो थी वञे, ओड़े दौर में असांखे तालीम मुयसर न आहे, असांखे स्कूल मुयसर न आहे, असांखे को रोड मुयसर न आहे। अर्ज़ी आहे त असां तालीम खां महरूम आहियूं। असांजे ॻोठ में को बि स्कूल न आहे। असांजा बचड़ा जेके आहिनि दरबदर आहिनि। असां वसवारनि खे अपील था कयूं, महिरबानी थिए त असांखे बुनियादी हक़ ॾिना वञे। साजिद टावरी सां गॾु जुल्फकार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।